कराची को टारगेट करके और आप हमेशा सिंध हुकूमत पे आप हार्ड हिटिंग शुरू कर लें। हालांकि कराची के अपने मसाइल हैं और मैंने कहा कि कराची उन मसाइल के बावजूद जो है एक बहुत ही बड़े अपने चैलेंज से गुजरता है। यहाँ पे पूरे पाकिस्तान से लोग आते हैं अपने रोजगार के लिए, वो पाकिस्तान के किसी और बड़े शहर में नहीं जाते। हालांकि बड़े बड़े तरक्याती लोग मिसाल देते हैं बाकी शहरों की, आप जाके देखें सोहराब बोर्ड पे तो कितनी बसें आपकी उतरती हैं और कितने लोग नए आ रहे होते हैं और वो यहाँ पे कारोबार के लिए आ रहे होते हैं। वफाकी वजीर इन गवर्नर हाउस में सिंध हुकूमत खिलाफ साजिशूं थी रहियूं आहिनि। पीपी क़यादत खे चवां थो त उहा वफाकी हुकूमत उन ते जवाब तलब करे। सियासी यतीम जेतिरा हाण जमा थिया आहिनि उन्हनि जो कमु हाण इहो ई रहियो आहे। फारूक सत्तार गुल पिलादा कमीशन ते जज साहब खिलाफ कूड़ ॻाल्हाए रहियो हो। मञूं था त चैलेंजिस आहिनि। कराची समेत सिंध में अमन मान जी सूरतहाल बहितर आहे। भोंगल अगवा जा घणा केस हल थी चुका आहिनि। 120 पुलिस मुक़ाबलनि में 28 ॾोहारी मारिया विया। 18 मुख़बिन खे बाज़ियाब करायो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त अॼु ताईं सिंध सरकार खां सवाइ कंहिं सूबाई हुकूमत पाकिस्तान में एयरपोर्ट नाहे ठाहियो। सिंध में तरक़ियाती मनसूबा जारी आहिनि। हिन वक़्तु कराची में मेगा प्रोजेक्ट ठहनि पिया। सिंध जेकी मनसूबा आणे थी उहे रुगो कराची ऐं हैदराबाद लाइ न पर पूरे पाकिस्तान लाइ आहिनि। सिंध हुकूमत डिजिटल पोर्टल ते कमु करे रही आहे। पूरे मुल्क मां माण्हू इलाज कराची लाइ अचनि था। सिंध हुकूमत थर मां बिजली पैदा करण ते अरबे रुपया ख़र्च कया आहिनि। थरपारकर में थियण बिजली नेशनल ग्रिड में वञे थी। थरपारकर मां रेलवे जी लाइन विछाई पई वञे। पाक फौज बहादुरी सां दहशतगर्दनि सां विड़ी रही आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां एशियाई तरक़ियाती बैंक जे कंट्री डायरेक्टर एमा फैन जी अॻवानी में वफ़द जी मुलाक़ात। केसीआर जी बहाली ऐं सिंध जे डिविज़नल हेडक्वार्टर में इलेक्ट्रिक बस सर्विस ते इतफ़ाक़। एडीबी जे कंट्री डायरेक्टर उसूली तौर ते केसीआर मनसूबे जे माली मदद ते पिणु इतफ़ाक़ कयो। ज़रूरी दस्तावेज़ बैंक बोर्ड जी मंज़ूरी लाइ जमा कराइण जी हिदायत। सूबाई हुकूमत सां तरजीब ट्रांसपोर्ट मनसूबनि ते तेज़ी सां मुकमल करण ऐं तरक़ियाती सहकार मज़बूत करण जो फ़ैसिलो। चइनि शहरनि में पाइदार मोबिलिटी तहत इलेक्ट्रिक बस सर्विस मुतारिफ़ कराइण ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त केसीआर सूबे जे फ्लैगशिप ऐं अव्वलीन तरजीह आहे। कराची जे ट्रांसपोर्ट मसइलनि जे हल सर्कुलर रेलवे आंटर आहे। सर्कुलर रेलवे जी मंज़ूरी लाइ सूबाई हुकूमत माली ऐं टेक्निकल मदद जी ख़्वाहिश रखे थी। केसीआर मनसूबे सां लखें शहरी सस्ती ऐं महफ़ूज़ सफ़र जी सहूलियत हासिल कंदा। टें मुआशी जाइज़े लाइ आलमी मालियाती फंड जी मिशन पाकिस्तान पहुची वियो। दौरो $7 अरब जे AFF प्रोग्राम जे टें जाइज़े जो हिस्सो आहे। हिकु ॾाही $4 जे RSF प्रोग्राम जे ॿिए जाइज़े बाबति ॻाल्हियूं थींदियूं। पहिरें मरहले में अॼु खां वफ़द सां कराची में टेक्निकल डेटा शेयर कयो वेंदो। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जा अमलदार IMF खे मुक़ररु कयल हदफ़नि बाबति ब्रीफिंग ॾींदा। टेक्निकल ऐं पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं सूमर खां इस्लामाबाद में शुरू थींदियूं। पाकिस्तान ऐं इटली विच में लीगल इमिग्रेशन के हथी ॾियण ॾे पाकिस्तान जे हुनरमंद अफरादी कुवत लाइ 10,500 वर्क वीज़ा जारी करण ते इतफ़ाक़। वफ़ाकी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां तालवी हममनसब मैट्यू पेंटिडोसी जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं इटली विच में दाख़िली सिक्योरिटी सहकार गैर क़ानूनी इमिग्रेशन जी रोकथाम बाबति ख़्यालनि जी ॾेवट। अतालवी घरू वज़ीर चयो त ॿिन्ही मुल्कनि विच में लीगल माइग्रेशन खे हथी ॾियण लाइ गॾियल सहकार वधायो वेंदो ऐं गॾियल मफ़ादनि वारनि शोबनि में लाॻापनि खे वधीक मज़बूत कयो वेंदो। अतालवी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी दरख़्वास्त ते पाकिस्तानी डिप्लोमेटिक पासपोर्ट रखंदड़नि खे इटली जी वीज़ा खां छूट ॾियण ते इब्राज़ ज़ाहिर कयो। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पाकिस्तान हुकूमत गैर क़ानूनी इमिग्रेशन जे रोकथाम लाइ असराइता क़दम खयां आहिनि। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जी सदारत हेठि इजलास। मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग। इजलास में सिंध पुलिस खे हिदायत कई वई त नेशनल एक्शन प्लान ते मुकमल तौर ते अमल कयो वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल लंजार हिदायत कई त सरहदी इलाइक़नि में अमन ऐं इस्तेहकाम बाबति इंटेलिजेंस रिपोर्ट जी अहमियत ऐं वफ़ादियत खे लाभाइतो बणायो वञे। फ़िरक़ेवारियत ऐं शिदत पसंदी खे रोकण लाइ कार्रवाई जो मंसूबो तयारु कयो वञे। इम्कानी दहशतगर्दी हमलनि खे नज़र में रखंदे अंदरूनी ऐं ॿाहिरीं रस्तनि खे मुकमल तौर ते महफ़ूज़ बणायो वञे।
खैबर खैरपुर जिले में पुलिस जो ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन मुबैना ॾोहारियुनि जा घर ॾाहे पट करे बाहि ॾेई साड़ियो वियो। खानपुर महर वेझो सनाजरो बोज़दार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस मुबैना ॾोहारियुनि जा घर ॾाहे पट करे छॾिया। केंगरी जे कचे वारे इलाइक़े में निजात मेहरान ऑपरेशन दौरान 6 ॼणा गिरफ़्तार। वॾी तादाद में हथियार ऐं गोलियूं हथ करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॾोहनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी रहंदो। शहदादपुर भरिसां चौदगी लॻ झेमेल शाख खे पाणी ओवरटॉप थियण बैदि 3 फुट वेकिरो खारो सवे एकड़नि ते बीठल कणिक सरें बसर समेत भाॼियुनि जा फसल पाणी हेठि थी विया। आबादकारनि जो चवणु आहे त इज़ाफ़ी पाणी छोड़ थियण सबबि खारो बंदि करण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। घारो बंदि कराए फसल ॿुॾण खां बचाया वञनि। लाड़काने भरिसां बकापुर थाने जी हद में क़त्ल थियल रतोदे रवासी नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाश इंडस हाईवे ते रखी धरणो। ट्रैफिक मुअतल थी वई। मक़तूल नौजवान अहमद खान जलवाणी जे पीउ जो चवणु आहे त पुटु मज़दूरी करे घर भातियुनि जो पेट गुज़र कंदो हो। लाशारी बिरादरी जे माण्हुनि खेसि घरां वठी वञी गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।